मालिकनि जे हुकुम मुताबिक फ़कीर अहिड़ी बारगाह में, अहिड़ी दरबार में, अहिड़ी कचहरी में पंहिंजे नाले दुआ पिनण जे ख़ातिर सिर्फ 5 मिंटनि जे वास्ते अर्ज़ करे थो, मन इहे हिन मिस्कीन जा, गुनहगार जा, बदकार जा, सियाहकार जा लफ़्ज़ मुंहिंजे मुर्शिद मशहूरनि वारे साईं जी बारगाह में क़बूल हो। अज़ीज़ो, अॼु जेको मज़मून फ़कीर साम्हूं खणी आयो, पर अलाह मुबारक इहो मुंहिंजे साईं मशहूरनि वारे साईं जो रंग आहे। अल्लाह ताला जल शानहू तहां ऐं असां सभिनी जे अचण खे पंहिंजे महबूब मुर्शिद करीम जे बारगाह में क़बूल फरमाए ऐं इंशा अल्लाहुल अज़ीज़ इहो असांजो पक्को अक़ीदो आहे, एतिक़ाद आहे, यकीन आहे त जेको बि हिन बारगाह में आयो आहे ऐं कहिड़ी बि नियत सां आयो आहे, इंशा अल्लाह अहिड़ी बारगाह मां ख़ाली न वेंदो आहे। हाँ, आशिक़नि खे पका, दुश्मननि खे धक्का, मुनाफ़िक़नि खे शक। हिन बारगाह शरीफ जो, दरगाह शरीफ आलिया जो जंहिं बि पाणी पीतो, जंहिं बि नंगर कयो, खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे, शिफ़ा खां सवा ख़ाली न आहे। जेको हज़रत महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शहबाज लामकानी, हज़रत सैयदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह ताला अलैह जे वक्त ऐं दौर में थी गुज़रियो, ही उहो साॻो किस्मो आहे, साॻी कुदरत आहे, साॻी क़यामत आहे, साॻी सखावत आहे, साॻी शिजाअत आहे, साॻी शजाअत आहे, साॻी हक़ीक़त आहे, साॻी मार्फत आहे, साॻी मुंहिंजा दोस्तो तरीक़त आहे। हाँ, बगदाद शरीफ में हिकिड़े दफ़े बीमारी आई, ॾींहं में लाशनि जा लाशा वञनि पिया, डॉक्टरनि मुंहिंजा दोस्तो इलाज को बि फ़ाइदो कोन कयो, यूनानी हकीम आया, को फ़ाइदो कोन थिए पियो, शहरनि जा माण्हू टोला थी मुंहिंजे बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जे दरबार में आया। अचे करे अर्ज़ गुज़ारी कयूं कि बिला हेॾी बीमारी आई आहे, हेॾी बीमारी पैदा थी आहे, ॾींहं असां जनाज़ा पूरे थकी पिया आहियूं, महिरबानी करे तूं अल्लाह जो कामिल वली आहे, दुआ घुरती आहे, मुसीबत करे। हज़रत बादशाह पीर रहमतुल्लाह ताला अलैह जी ज़ात बाबरकात फरमाया, पुट हाणे ॿियो कुझु बि न आहे, जेको हिन असांजे खानगाह दरगाह श्री जे ॿाहिरां, मदरसे श्री जे ॿाहिरां गाह बीठो आहे, यकदम ई गाह खे कपे टुके करे डंडे कुंडे में घोटे पाणी मरीज़नि खे पियारियो, जेके मरीज़ खणी आया हो उनखे मुंहिंजे साम्हूं घोटे पियारियो, मुंहिंजा दोस्तो घोटे पियारींदा विया, जेके खट ते खणी माण्हू आया उहे पैदल पंध करे घर हलाया। ओ मुंहिंजा मिठा, ओ मुंहिंजा अज़ीज़ बा, त मुंहिंजे महबूब मुर्शिद करीम मशहूरनि वारे साईं जे दरबार ते अचण वारो ओ फ़कीरो तव्हांजे हिकु हिकु विख तां क़ुर्बान थी वञे। हिते बि हिन फ़कीर तजुर्बा केतिरा ई कया, तव्हां फ़कीरनि ॾिठा आहिनि, मुंहिंजा दोस्तो जेके पाण खे कारुनि ते खणा आया, रुगो दरगाह शरीफ़ जो पाणी पीतो, ख़ुदा जो कसम अलाए काॾे बीमारी मुंहिंजो महबूब मुर्शिद करीम ता हयात आहे, क़यामत ताईं हयात आहे, रुगो ज़ाहिरी असांजी अखियुनि खां मुंहिंजा दोस्त ग़ाइब आहे, असां जूं गुनाहगार अखियूं नथियूं ॾिसी सघनि, मगर महबूब मुर्शिद करीम ता हयात आहे, ख़ुदा जो वली ज़िंदा हूंदो आहे, मरंदो न आहे। ताज़ो मदीने शरीफ में साईं हज़रत क़िबला शाह साहब मद्दज़िल्लुल आली साईं दलबी उम्रे शरीफ ते मौजूद हा। साईं मिठू सही बादशाह मद्दज़िल्लुल आली फरमाया त बाबे जिब्रील खां असां अंदर पिया वञूं,
फकीर खैर मोहम्मद बुर्रो खैरपुर नाथन शाह जे करीब वेठल। अब आप समझो था उन्हीं गाल कई पर पान के नामालूम जी हैसियत थी गाल कई तो साईं मेहरबान कदरदान वॾा साईं भी आया हिनशा। अब आप समझो था हकीकत राज खुलो हकीकत जो मजहर ज़ाहिर थियो। मुंहिंजा दोस्त ज़ाहिरी में साईं जन खे 2 साल मुंहिंजा दोस्त दुनिया खां बुरके मटाइण खे थिया पर कसम खणी फ़कीर ॻाल्हि कई त साईं कल मूंसां गॾु हिन हरम शरीफ़ में वेठो हो हिन बाबे जिब्रील खां ॿाहिरि गॾु निकिता हूं पाण महिरबानी करे मूंखे पंहिंजे हथ में ॾेई करे ॿाहिरि बाबे जिब्रील खां निकिता हूं कलमो शरीफ़ पढ़ी करे चए थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मूंसां महबूब मुर्शिद करीम मशहूर वारो साईं कल मूंसां बाबे जिब्रील खां ॿाहिरि गॾु निकितो। हाँ ॿिया बि गॾा अब एतबार आहे खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम अल्लाह जा वली मर्दान आहिनि। मुर्शिद करीम क़यामत इहो आहे मता कंहिं मुरीद जे दिल में ख़्याल हुजे त से हाणे को ॿियो दस्त पए त छा ॾेई जाते ना मुर्शिद करीम इहो क़यामत ई आहे ज़िंदा हा। मुंहिंजा दोस्त अचण तुंहिंजो कमु आहे फैज़ ॼण मुंहिंजे महबूब जो कमु उन्ही अक़ीदत सां अच एतिक़ाद रखी अच पाण खे नेस ताईं मुंहिंजा दोस्त अदम सम्झी अच खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम आहे जेके ख़ाली झोलियूं हूंदे रहमत सां भरे या ना मुझा दोस्तों ॿियो फ़कीर ॻाल्हि करे त मां ताज़ो 3 महीना चाहनि जो हज शरीफ़ खां आयो चए थो सही मां अरफात शरीफ़ में साईं सां गॾु नफ़िल गॾु पढ़िया अरफात शरीफ़ में साईं सां गॾु मां नफ़िल पढ़िया कदम बोसी कई आहे पाण मूंखां पाणी घुरियो अथनि मां पाणी ठाही करीमनि जे ख़िदमत में पेश कयो आहे। वरी मिन्ना शरीफ़ में आयासीं मुज़दलिफ़े में आयासीं मिन्ना में आयासीं टे जहारा मिन्ना में रहण थियो पाण करीमनि मूंखां वरी बि पाणी घुरियो आहे पाणी पीतो अथनि पाण अधु बचाए मूंखे पाणी ॾिनो अथनि खणी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो उन पाणी में नज़र जो कयां त ख़ुशबू अहिड़ी ही जेका उहा मुंहिंजे वात मां बि 7 दफ़ा उहा ख़ुशबू न वई जेका महबूब मुर्शिद करीम पाण पाणी बचाए मूंखे पियारियो आहे। अला इन्ना औलिया अल्लाह है ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दारिन। हजरत मौला अली मुश्किल कुशा सोना साईं फरमाता खबरदार अल्लाह जा वली मरदा न रुगो हिकड़े दार खां निकरी हिकड़े घर खां निकरी ॿिए घर में आरामी हिन जन्नत में आरामी हिन बहिश्त में आरामी हिन वो मुंहिंजा दिलबर तो जो ज़ियारत बुज़ुर्गा कफ़ारे ज़नूब अल्लाह वारनि जी ज़ियारत करण सां बि गुनाहनि जा कफ़ारा लहंदा आहिनि गुनाह लहंदा आहिनि रहमतुनि सां दफ़्तर भरबा तहां के लख लख मुबारको हिन जो मुंहिंजा दोस्त हेड़े सईद मौके ते हिकिड़ो मौक़ो ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो ॿियो महबूब मुर्शिद करीम जे बारगाह ते आया हो खुदा जी ज़ात बाबरकात जो कसम रहमत सां झोलियूं भरे वेंदो हे अहिड़ी रहमत वारी बरकत वारी मजलिस ऐं बारगाह आहे जेको गुनाहगार भी हुजे पर इन्हीं नेकनि जे सदके उन गुनाहगारनि जो बेड़ो अब होया ना दुआ करो अल्लाह ताला हेड़े तजाली दौर में मुंहिंजा दोस्त नाज़ुक वक्त में अल्लाह वारनि जी सोहबत नसीब करे पर कोशिश इहा फ़कीरो कयो त पंहिंजे महबूब मुर्शिद करीम जी सही निस्बत रखो ऐं महबूब जी ज़ात बाबरकात जा जेके हे शहज़ादा आहिनि बचड़ा आहिनि जेके मुंहिंजा दोस्त ॾींहों ॾींहों अञा मुंहिंजा दोस्त कमु वधीक आहे ॾिसो था क़यामत ताईं इहो कमु क़ाइमु हूंदो क़यामत ताईं मुंहिंजा दोस्त इहो निज़ारा क़ाइमु हूंदा दरगाहूं क़ाइमु हूंदियूं महबूब जा बचड़ा शहज़ादा क़ाइमु हूंदा असांजे मुंहिंजा दोस्त गुनाहगारनि जी दुआ आहे त मुंहिंजा दोस्त अहिड़नि जवाननि खे कोसो वाह न लॻी दुआ घुरो
अल्लाह ताला हेड़े ज़हरीले दौर में फिर असां तव्हांखे पंहिंजे मुंहिंजा दोस्त एतिक़ाद खे मज़बूत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाफ़िज़ साहब खे चिठी मिली हुई पर मौक़ो तकरीर जो न मिलियो। जवाब ॾियण जे लाइ दोस्तनि लिखियो आहे बाबा नमाज़ में चिठी में लिखियल आहे त नमाज़ पढ़ण में हथ ॿधी पढ़ण कहिड़े किताब में लिखियल आहे? चिठी आई। अल्लाह से जल शानु कुरान में फरमायो आहे फ़इन तनाज़अतुम फ़ी शैइन फरुद्दूहु इलल्लाहि वर रसूल। जॾहिं कंहिं बि मसइले में इख्तिलाफ़ थी पएव त पोइ काॾे वञो? मिनिस्टर ॾे न, MPA ॾे न, अरे वॾेरे ॾे न, ज़मींदार ॾे न, मगर अल्लाह तो क़ुरान में फरमाए रस्तो तो ॿुधाए त जॾहिं बि मसइले में तव्हां भुलिजी पओ मुंझी पओ पोइ अल्लाह ॾे मोटो, अल्लाह जे रसूल ॾे मोटो। यानी क़ुरान हदीस पाक खे ॾिसो। अबा क़ुरान अल्लाह जी ज़ात जो मोटण मुराद क़ुरान आहे, रसूल ॾे मोटण मां मुराद हदीस आहे। क़ुरान मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो जेकॾहिं जिस्म आहे त हदीस हुनजो रूह आहे। क़ुरान जेकॾहिं मतन आहे त हदीस हुनजो शरअ आहे या न? क़ुरान पाक में रुगो अल्लाह से जल शानु फरमाए त अक़ीमुस सलात, अबा नमाज़ पढ़ो, मगर रकातुनि जो अंदाज़ो क़ुरान पाक सॼो मुताला कयो त कोन्हे त 4 रकातूं बेपारी में, रकातूं फजर नमाज़ में फर्ज़ कोन लिखियल। इहे कंहिं ॿुधायूं? मदीने जे ताजदार ॿुधायूं, यतीमनि जे यार ॿुधायूं, मुंहिंजा तो ग़मगीननि जे ग़मख़ार ॿुधायूं त बेपारी में 4 रकातूं फर्ज़ अथव, फजर में 2 रकातूं फर्ज़ अथव, जुमे में 2 रकातूं फर्ज़। होॾो क़ुरान में रुगो मुतलक़ आयो, हदीस शरह कयो त ही नमाज़ूं रखात। तिबरानी शरीफ जी हदीस हजरत मौला अली मुश्किल कुशा सोना साईं फर खां रवायत आहे, पाण फरमाइनि था त जंहिं वक़्त में नमाज जी नियत कयो हदीस शरीफ जो रावी आहे हजरत अली। अबा केरु ॻाल्हायो? जेको असांजो रूहानी मुर्शिद आहे, कादरी तरीक़े जो मुर्शिद आहे, जंहिंजे दामन में असां गुनहगारनि जो अरे मौला अली ने वारी तेरी नींद पर नमाज वो भी नमाज असर जो आला खतर की है। हज़रत मौला अली जी ज़ात बाबरकात केरा मोमिनन जो अमीरा, अरे सुन्नन जो पीरा, जेको अली खे न मञे उहो वॾो शरीर आहे। नबी साईं जो बच्चो हैदर करार शाह मर्दा है, फातिमत ज़हरा जो घोट आहे, सोहे नबी करीम जी ज़ात बाबरकात जे न्याणी जो खामंद शोहर हो या ना? उहा साईं हज़रत मौला अली खां रिवायत आहे, जंहिं रिवायत में ॼाणाए थो त नमाज जे नियत करण खां पोइ तकबीर तहरीमा चाही हथ दुन जे हेठां ॿधण मुंहिंजे रसूल जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? मुझे महबूब जी सुन्नत आहे। अरे हजरत अली थो रिवायत करे, हजरत मुर्शिद हैदर करार थो रिवायत करे, हे त हदीसुनि जा हवाला, मगर असां हनफी हूं, मुंहिंजा दोतो गैर मुक़ल्लिद न आहियूं, असां इमामनि जा बि क़ाइल हूं। दुर्रे मुख्तार ॿुध, दुर्रे मुख्तार, फतावे आलमगीर, मुंहिंजा तो बहारे शरीयत, इन फिक़ह जे किताबनि खे बि खोलो त हथ दुन जे हेठां ॿधण सुन्नत रसूल आहे। औरतुनि खे हथ सीननि ते ॿधणो आहे, मर्द खे हथ दुन जे हेठां ॿधण, खॿो हथ हेठां हुजे, सॼो हथ मथां हुजे, हे मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। इहा चिठी आई त नमाज़ में हथ ॿधण कहिड़े किताब में आहे? हदीसुनि में बि आहे, फिक़ह जे किताबनि में बि आहे, आम किताबनि में बि आहे, तदरीस जे किताबनि में बि आहे, फतावा जे किताबनि में बि आहे, पर आम जेके मदरसनि में किताब उन्हनि में बि लिखियो पियो आहे त हथ दुन जे हेठां ॿधण सुन्नत रसूल आहे।
से जल शान फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, बेशक मोमिनो मां अल्लाह तहां ते थोरो कयो आहे, थोरा त अहिड़ा घणा मुंहिंजा तो गणे न सघंदो, पर इहो थोरो अहिड़ो पियो थमा जो मदीने वारो साईं तहां ॾे पंहिंजो रसूल करे मोकिलियो अथमि, जेको हिन तारीख़ ते आयो आहे, तहांखे अची रंग लायो आहे, मुंहिंजो क़ुरान तहांखे अची पढ़ी ॿुधायो आहे, तहांजे कचल कंधनि खे मुंहिंजे मोहम्मद अची धोतो आहे। दुआ करो त अल्लाह ताला पंहिंजे महबूब जी शिनाख्त जी ॾिजे, पर पंहिंजे महबूब मदीने वारो साईं बि तॾहिं मिलंदो जॾहिं पंहिंजे महबूब मुर्शिद करीम सां सही निस्बत हूंदई। हाँ, जेकॾहिं साईं जा निस्बत खोटी हूंदई ऐं साईं सां कनेक्शन मुर्शिद करीम सां न हूंदो, छो त अल्लाह रसूल जी ज़ियारत थींदी मुर्शिद करीम जे सूरत में अबा हाउ न, पोइ तंहिंजे करे अॻ में पाण खे फना फी शेख कर, इहो तसव्वुफ़ आहे, फना फी शेख कर, मुर्शिद करीम जी सूरत में पाण खे फना कर, हर चीज में ॾिस, काश न चई जाॾे नज़र कर ॾिस त महबूब मुर्शिद करीम आहे, पोइ इहो फना फी शेख आहे। जॾहिं फना फी शेख थींदो त फना फिर रसूल में पहुचंदो आहे, फना फिर रसूल में पहुचंदो आहे त पोइ में पहुची वेंदो आहे। पर जॾहिं महबूब खे मदीने वारे खे तॾहिं सुञाणे, जॾहिं पंहिंजे महबूब मुर्शिद करीम खे सुञातो रासी जल शान जे बारगाह में दुआ करो त अहिड़े ज़हरीले दौर में पंहिंजे मुर्शिद करीम सां सही निस्बत अता फरमाए ऐं मुजादत अदब जी तौफ़ीक़ अता फरमाए।